नाज़रीन, कश्मीर में मच कचहरी कोठाई वई, जंहिंमें सुघड़न डोर बैत ॿुधाया। वधीक तफ़सील हिन बैत। साल जे आख़िरी लम्हनि खे मच कचहरी सजाए कश्मीर जी तारीख़ जो हिसो बणाए छॾियो आहे। मौसम सां महफ़िलनि जा मज़ा बि वठिबा आहिनि त सक़ाफ़त जा रंग बि ज़ाहिर कबा आहिनि। सिंध सुहारी जी लाजवाब सक़ाफ़त जो सफ़र सदियुनि खां शुरू थिए थो। यार सजण जे फिराक मियां अजूड़े मारियां ला यार सजण जे। सियारे जे पारे में मच कचहरियूं मचाए जिते मन जी मूंझ ख़त्म कई वञे थी त उते सुघड़नि जा ॿोल ॿुधी माज़ी जे किसनि जी ॼाण हासिल कबी आहे। बेटा साहब फरमायो त थर थू हर घर झूपड़ा ॿारण जनी बूह वठा मींह मलीर ते टहकी निकता टूह ये रात मुंहिंजे रूह सांगी पंहिंजा सारिया। ॾिसूं था ॾेह में दुनिया जे दौर खे, जंग जहिड़ो जान में चाहींदा वरी चोर खे, निसोरो ई नुक़सान में ज़ाहिर कंदा ज़ोर खे, तकींदा ना तौर खे, ईअं रहंदा रुस्तम चए। मच कचहरी में न सिर्फ़ काठियूं सड़ंदियूं आहिनि पर इंसान गॾु इंसान जा अहंज, उदासियूं, परेशानियूं ऐं नफ़रतूं सड़ी भस्म थी वेंदियूं आहिनि। कीन चरिया कई कुन काबू कया वापसि कीन वरिया सांगा साड़े जा वेचारनि विसरिया घड़ा तैं घातुड़नि जा इन्ही भर भुरिया जेके तिखा थी तरिया कया सोगा सीर सामानो चए। ॻाल्हि बि ॾसजे सची सियावन सां संग न कजे टपी कुॾी नची संग बि कजे साए साण जो रूह बि वेंदो रची नाणो हुजे त बि नए हलिजे मए न कजे मची आए कट कंध न कटिजे मुड़ुस बि थिजे मची चूणा ऊणा कोन थींदा उतो बि अचबो बची इहा ॻाल्हि सची सुण कीरत शाह कबीर चए। कैमरामैन नवाज़ शेख सां गॾु या मसगर चाचड़, धरती टीवी, कश्मीर।